खिपरोल हथुंगो में डीसी सांगड़ पारां बोर्ड मुतासिर कायम करायल टेंट सिटी में खाधे पीते जो राशन ऐं ॿियूं सहूलियतूं न मिलण खिलाफ बोर्ड मुतासिर पारां सख्त एहतजाज नारेबाज़ी। मुतासिरन पारां टेंट बस्ती के बाहि ॾियण जी भी कोशिश कई वई, इंतजामिया पारां को भी जिम्मेदार ऑफिसर न पहुतो। मुज़ाहिरीन पहुतल साफ़ हिन खे एहतजाज कंदे ॿुधायो त इंतजामिया पारां खिपरो तालुके जे बोर्ड मुतासिरन खे हथुंगो जी टेंट सिटी में केतिरनि ई ॾींहंनि खां बुखियो ऐं उञो रखियो वियो आहे। न ते इलाज जी का सहूलियत आहे, न पीअण लाइ को साफ़ पाणी आहे। राति जो मच्छरनि जो वॾो आज़ार हुजे थो। हिननि चयो त असां वॾे अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। इन्हनि जो वधीक चवण हो त 1 महीनो गुज़रण बावजूदि असांजे घरनि में पाणी बीठल आहे जेको कढण में बासर वॾेरा रुकावट बणियल आहिनि। हिननि वस वारनि खां घुर कई त असांजे घरनि ऐं ॿनियनि मां पाणी कढाए ॾिनो वञे। ॿी सूरत में डीसी सांगड़ जी ऑफिस अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।